डीआईजी हैदराबाद तारिक धारे जो मटियारी पहुतो, जिते हुन ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जो दौरो करे थाणे जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो। डीआईजी हैदराबाद तारिक धारे जो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी पहिरीं तरजीह अमन अमान जी सूरत हाल खे बहितर करण में आहे। असां काफ़ी हद ताईं कामयाब विया आहियूं। उन बाद असांजी तरजीह मंशियात ते कंट्रोल करणु आहे। उन लाइ मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ वॾियूं कार्रवायूं कयूं वयूं आहिनि। मंशियात फ़रोशनि सां राब्तनि जे इल्ज़ाम में हेसि ताईं असां 180 खां मथे लेवल जे पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं आहिनि। उन्हनि खे सज़ाऊं ॾिनियूं आहिनि ऐं हाणे पुलिस जे हेठियनि लेवल जे एहलकारनि मतिलबु सिपाहियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ लिस्टूं तयारु थी वयूं आहिनि, जिन ख़िलाफ़ कार्रवाई कंदासीं। हुन चयो त सियासी शख़्सियतुनि खे मिलियल प्रोटोकॉल वापसि कराया आहिनि। हिन वक़्तु मटियारी ज़िले में कंहिं बि सियासी अॻवान वटि हिकु बे पुलिस एहलकार नाहे। समूरनि अॻवाननि खां सिक्योरिटी वापसि वरिती वई आहे। गैर क़ानूनी रहंदड़ अफ़गाननि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। पूरी सिंध में अफ़गाननि ख़िलाफ़ सभिनी खां वधीक हैदराबाद रीजन में कार्रवायूं कयूं वयूं आहिनि। डीआईजी हैदराबाद चयो त जेसीं ताईं हुकूमत जी गैर क़ानूनी रिहाइशुनि खे डेडलाइन ॾिनल आहे, एसीं ताईं असां कार्रवायूं नथा करे सघूं। उन मौक़े ते एसएसपी मटियारी नूरुल हक रिंद पिणु डीआईजी सां गॾु हो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।